नाज़रीन मौजूद आहियूं चेलार भरसां ॻोठ मयारी शाणी में, जिते कुछ ॾींहंनि खां आरो प्लान ख़राब पियल आहे ऐं रहवासी पीअण जहिड़े पाणी खां महरूम बणियल आहिनि। अचो त उन्हनि रहवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। तंग थी विया माल असांजो उञो हुनखे इलाही वक़्तु थी वियो, महीनो ॿ थी विया आहिनि, पाणी मिले सनो सनो पाणी मिले थो। 3 ॾींहं थिया हुनखां ठुप बंदि थी वियो। हाणे परेशान असीं जेके पाणी लाइ सफ़ा लाचार थी विया आहियूं। 2 महीना थी विया आहिनि जेका आरो प्लान बंदि आहे ऐं माल माण्हू वीचारा सख़्तु परेशान आहिनि। अलाए किथां किथां परे खां पाणी भरींदा आहिनि ऐं खूह तमामु काफ़ी वक़्त खां 5-10 साल खां वठी खूह छॾण जे उन्हनि जो पाणी पीअण लाइ तमामु खारो पाणी आहे। आरो प्लान काफ़ी टाइम खां ख़राबु हुअण जी सूरत में ही ॻोठाणा एतिरा जेके नज़र अचनि था, इहे परेशान आहिनि पाणी जे लाइ। ऐं असां अर्ज़ु कयूं था सिंध गवर्नमेंट खे जेको असांजे पाणी जो मसइलो हल करे। ॻोठाणा पाणी पीअण लाइ तमामु परेशान आहिनि ऐं माल वग़ैरह जेको सो पाणी लाइ परेशान आहे ऐं रहंदड़ खूह जेके असांजा हुआ से छॾण खां पोइ तमामु खारा थी विया आहिनि। इन्हनि वसवारनि खां मुतालबो कयो त जल्द खां जल्द नोटिस वठी पाणी जहिड़ी नेमत खां नवाज़ी वञे। आबिद लोहाणी, अवामी आवाज़ मीडिया ग्रुप, चेला। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।